सब खां पहिरीं त उन ख़ुशीअ जो इज़हार कंदसि जेका मुंहिंजे दिलि में माउ पीउ कोन पए पंहिंजे सभिनी भाइरनि जे अॻियां भेणनि जे अॻियां। जेको मूंखे भाउ जे बारे में राय ॾियणी सो त मूं किताब में लिखी आहे, पर मौक़ो आहे भाउ जे किताब जे जनम जो ऐं भाउ जे संदे जनम ॾींहं जो। ऐं भारियास जो जनम ॾींहुं 3 अप्रैल आयो। हिन किताब पढ़ण खां पोइ ख़बर पई त असां जनम ॾींहुं मल्हाईंदा कोन आहियूं। जनम ॾींहुं असांजा तक़रीबन स्कूली सर्टिफिकेट जे हवाले सां आहिनि, उन करे ईअं सम्झो त थोरा कूड़ आहिनि। मूंखे बेइंतहा ख़ुशी आहे, एतिरी ख़ुशी आहे अॼु जेतिरी भारियाज़ जे जॾहिं नंढो ॼाओ आगा जान मोहम्मद उन जनम ते जेका ख़ुशी थी, अॼु मुंहिंजी ख़ुशीअ जी इंतिहा शायदि उन हद खे छुए पई। ऐं घणो टाइम वठंदसि कोन, पर अदा रज़ा जे रिक्वेस्ट ते ऐं भेणनि जे तव्हां कुझु ॻाल्हायो तमामु मुख़्तसिर भारियाज़ जे हवाले सां। छो त भाउ जॾहिं बि चवंदो आहे त मुख़्तसिर तौर ते पोइ माना मुंहिंजे मथां हिकिड़ी कंध ते काती हूंदी आहे, पोइ मूंखे दरिया खे जीअं कूज़े में बंदि करिणो हुजे ईअं करिणो पवंदो आहे। भाउ जे बारे में आउं सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि कंदुसि, छो त ॿियूं ॻाल्हियूं असां ॿिया भाइर कंदा ऐं किन कयूं आहिनि, त सुठो ॻाल्हाइणु या सुठो लिखणु असांखे खोड़ अदीब या ॻाल्हाइण वारा माण्हू मिली वेंदा, ताक़ी पावर रखंदड़ माण्हू, पर आउं चवां थी बाअमल माण्हू तमामु घटि हूंदा। ऐं आउं वॾे फ़ख़ुर सां ख़ुशीअ सां इहा ॻाल्हि कंदसि त मुंहिंजो भाउ रियाज़ पंहिंजे ज़ुबान सां ऐं पंहिंजे लिखण सां कमेटेड माण्हू रहियो आहे सदाईं। हुन मां असां सभु ख़ुशि रहंदा आहियूं, माइट दोस्त हुनजो औलाद ऐं हुनजी जीवन साथी, असां सभु हुन मां मुतमइन आहियूं। इहा भारियाज़ जी पॉज़िटिव शख़्सियत जो हिकिड़ो तमामु वॾो सबूत आहे। तू पंहिंजे ज़ात में हिकिड़ो बाअमल माण्हू आहे, बाकिरदार माण्हू आहे ऐं बाइख़लाक़ माण्हू आहे। ऐं घणो कुझु चाहींदे बि बसि हिते पंहिंजी ॻाल्हि खे ख़तमु कंदसि ऐं भाउ खे दिलि जे गहराइनि सां मुबारकबाद ॾींदसि संदसि किताब जे इन जनम ॾींहं ते ऐं संदसि जनम ॾींहं ते। महिरबानी।